चीफ जस्टिस याहिया आफरीदी जस्टिस मंसूर अली शाह जे ख़त जो जवाब ॾेई छॾियो। अपडेट कंदासीं। जस्टिस मंसूर अली शाह 26 तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते फुल कोर्ट जी ॿुधणी जी ॻाल्हि कई। चीफ जस्टिस याहिया आफरीदी जे फुल कोर्ट ॿुधणी जे ॾिनल तजवीज़ ते इख़्तिलाफ़ ज़ाहिर कया विया। ज़रियनि जोड़ो चवणु आहे दरख़्वास्तूं कंहिंखे फिक्स करणियूं आहिनि, इहा आइन तय कंदी। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। चीफ जस्टिस याहिया आफरीदी जी तजवीज़ जी अक्सरियत मेंबरनि हिमायत कई। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। चीफ जस्टिस याहिया आफरीदी जस्टिस मंसूर अली शाह जे ख़त जो जवाब ॾेई छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त जस्टिस मंसूर अली शाह 26 तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते फुल कोर्ट जी ॿुधणी जी ॻाल्हि कई। चीफ जस्टिस याहिया आफरीदी जो फुल कोर्ट ॿुधणी जे ॾिनल तजवीज़ ते इख़्तिलाफ़ कयो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। दरख़्वास्तूं कंहिंखे फिक्स करणियूं आहिनि, इहा आइनी तय कंदी। चीफ जस्टिस जो जवाब। चीफ जस्टिस याहिया आफरीदी जी तजवीज़ जी अक्सरियत मेंबरनि हिमायत कई।